हिते भी इलाही सारियूं बास्केट्स पयूं आहिनि। हे त कंहिं रसीअ मां ठहियल आहिनि ऐं हे उहे खजीअ पतनि मां ऐं मेड इन चाइना। एतिरियूं शयूं आहिनि मेड इन चाइना जो चाइना ॼण छांयो पियो आहे हर शइ ते। मेड इन PRC अलाए छा आहे, पर हे सभु जेके आहिनि बास्केट्स इहे सभु मेड इन चाइना। ॾाढियूं प्यारियूं आहिनि हे त, ऐं इलाही मज़बूत बि आहिनि। कलरफुल ब्लैक इलाही वैरायटी आहे हिते। सो मां रिकॉर्ड करे करे थकिजी पई आहियां। हिते का खुटण जी जाइ न आहे। अलाए छा छा आहे, अलाए केतिरो आहे, माशाल्लाह ज़बरदस्त। स्वीट्स टॉफ़ीज़ जी त दुनिया भरी पई आहे हिते। हा हे जार मज़े जो आहे। टॉफ़ी हुजे न हुजे जार ज़बरदस्त आहे। एंग्री बर्ड, look at these jars. हे ॾिसो असां कहिड़ी दुनिया में अची विया आहियूं। तस्बीह, हे तस्बीहूं थियूं मिलनि। तस्बीहूं मां पंहिंजे ॿिनि फेवरेट माण्हुनि लाइ वठी चुकी आहियां ऐं मुंहिंजे ख़्याल में ज़रूरत न आहे त मां एॾियूं सारियूं तस्बीहूं वठी वञा। हे 2 तस्बीहूं आहिनि 5 रियाल में। ख़ैर अञा त वक़्तु आहे, तस्बीहूं कंहिं ॿिए दफ़े वठंदासीं। फ़िलहाल हिते त की चेन्स बेहिसाब, चश्मा, वॉलेट्स ऐं हे आहिनि हिते सॼी एक्सेसरीज़ गर्ल्स जूं, पोनियूं, क्लिप्स, ज्वेलरी, अलाए छा छा। इहो मां ॾिसी चुकी आहियां, हे कॉर्नर अचां थी हेॾे। सो हे सभु तव्हांजे लाइ त हिन 5 रियाल जी दुकान ते छा छा अवेलेबल आहे। भाई हिकिड़ी दुनिया आबाद आहे पूरी। हे सॼा पैकेट सां मिलनि न, हिकिड़ो खुलियल मिले नंढो त हिकिड़ो असां वठूं रबर बैंड, असां उन्हनि खे एज़ रबर बैंड यूज़ कंदासीं। हे त पूरी बकेट थी मिले सिरां। सो हिन पासे मां वधीक नथी वञा। हुते मां कुझु सिलाई जो ॾिसी आई आहियां, उहो शेयर कयां तव्हां सां। वठां नथी छो त मां ऑलरेडी हिकिड़ो सिलाई जो दॿो वठी चुकी आहियां। मूंखे लॻो त हिते कुझु आहे। हा हे हिकिड़े पैकेट में 2 दॿा आहिनि, पूरी किट आहे सिलाई जी ऐं 5 रियाल जा 2 दॿा। ऐं नयूं नयूं जेके सिखंदियूं हुजनि छोकिरियूं उन्हनि खे इहो गिफ्ट आराम सां ॾेई थो सघिजे। हे ॾिसो, हे बि बॉक्स, इलाही सारा रील ऐं डिफरेंट शयूं। सो जेको केरायोसीं उहो मथे कयूं पहिरियों। ॾाढियूं प्यारियूं प्यारियूं शयूं। हे सिलाई जा नंढा नंढा बॉक्स, इहे त मूंखे ॾाढा वणिया। जेके बि छोकिरियूं सिखनि थियूं न उन्हनि जे लाइ हिकिड़ो प्यारो गिफ्ट जो शइ आहे, गिफ्ट आइटम आहे। हिते त अलाए छा लोशन, शैम्पू, जेल, हैंड वॉश, बॉडी वॉश, अलाए छा छा वॉश, सभु कुझु पियो आहे। जेके मां मतिलबु नाला बि नथी पढ़ां ऐं मां हिननि जी डिटेल में बि नथी वञा। हे सॼियूं प्रोडक्ट्स पंहिंजी बॉडी ते यूज़ करण जे लाइ हिते अवेलेबल आहिनि। टूल्स आहिनि हिते इलाही सारा। हे बि प्यारियूं शयूं आहिनि ॾाढियूं। हे टॉर्चिस ऐं मुख़्तलिफ़ प्लम्बिंग सां रिलेटेड ऐं गार्डनिंग सां रिलेटेड हे शयूं आहिनि कुझु। लॉक्स, हलड़ा एॾा ताला। ऐं हिन पासे ये नंढी नंढी बॉटल्स, ऐं मेकअप जा टूल्स सॼा, ब्रशिस, पफ्स ऐं अलाए छा छा जेके बि हूंदा आहिनि। ऐं हिते नंढा नंढा स्प्रेयर पिया आहिनि इलाही सारा।
ऐं हेयर ब्रशिस छत खां वठी ज़मीन ताईं पूरी हिकिड़ी रेंज आहे। डिफरेंट टाइप्स जा कटर मोड टिनि क़िस्मनि जा पिया आहिनि घर ते, तंहिंजे करे इन्हनि खे असां लिफ्ट नथा ॾियूं। हे हिकिड़ी चङी शइ थी लॻे, मैग्नीफाइंग ग्लास मां घुरायो बि आहे रिसेंटली। साइज़ हुनजो नंढो आहे, हिन जो मूंखे वॾो नज़र आयो, पर ॿ आहिनि ऐं मां चाहियां थी अगरि हिते हिकिड़ो सिंगल पीस मिली वञे त मां उहो वठां। यकीन कयो मां घुमी घुमी थकिजी पई आहियां। हिते बाबा हे पूरो सेक्शन आहे परफ्यूम्स जो। ऐं हिकिड़ो कमेंट आयो मुंहिंजे वीडियो ते जी, ऐं हा त मुंहिंजे वीडियो ते हिकिड़ो कमेंट आयो त हितां न वठो, परफ्यूम्स लॉन्ग लास्टिंग न हूंदियूं आहिनि। अच्छा, सो लॉन्ग लास्टिंग त इंसान बि कोन्हे, केरु आहे लॉन्ग लास्टिंग? असां हमेशह रहंदासीं छा? कुझु बि न। ऐं हे परफ्यूम्स जेके आहिनि इलाही सुठियूं आहिनि, मां सजेस्ट कंदमि वठणु। छो त जेतिरी गर्मी हूंदी आहे असां वटि, जेतिरो पघर हूंदो आहे, त हे छा बि हुजनि असांजे पघर खां 10 दफ़ा सुठियूं हूंदियूं आहिनि, ख़ुशबू हूंदी आहे बहिराल। सो मूंखे कोई हर्ज हिननि में नज़र नथो अचे। सो हिन पासे हे सॼा पंहिंजो हैंगर्स ऐं हिन पासे सॼा जूता। 5 रियाल में छा बुरो आहे? ॾाढो मूंखे सुठो लॻो हिन स्टोर ते अची ऐं तव्हां सभिनी सां बि शेयर करे त हीअ बि हिकिड़ी दुनिया आहे जिते सस्ती शयूं मिलनि थियूं। हे ॾिसो, हे किलियूं दरवाज़नि जूं, हे दरवाज़नि में टंगण जे लाइ। इहा ॾाढी सुठी शइ आहे जेका अॼुकल्ह अवेलेबल आहे। उते बि मूं वटि बि आहिनि हिकु ॿ अहिड़ियूं, त जेके असां सिर्फ़ु दरवाज़े जे ताक़ में हैंग करे छॾियूं त असांखे उन में टुंग बि न कढणो पवंदो ऐं उतां लाहिणु ऐं उन्हनि ते हणणु सभु आसानु। हे हिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हुक आहिनि ऐं हिते कंटिन्यू हे जूता ऐं चपलियूं पूरो। हिन पासे सिलसिलो आहे। हिते आहिनि सॉक्स ऐं मूंखे हाणे यादि आयो त अच्छा हे टॉवल्स आहिनि, सेट आहिनि वॾो ऐं नंढो ऐं खुलिया बि पिया आहिनि। त तव्हांखे थोरो ॾेखारियां, सन्हा आहिनि सफ़ा, पर बहरहाल सही आहिनि। ऐं मूंखे सॉक्स पिया खपनि जॉगर्स ते पाइण जे लाइ, नंढी साइज़ जा, जेके ड्रिघा न हुजनि, अहिड़े क़िस्म जा। पर हे सिर्फ़ु वाइट में अवेलेबल आहिनि, वाइट मूंखे न खपे। ॾिसां थी अगरि कुझु वणी वियो त। ऐं हिते बि पूरी वैरायटी आहे परे ताईं, हुतां खां वठी हेसि ताईं। कंटिन्यू हुतां खां हुयो चीज़ हुयो ऐं हिते डिफरेंट क़िस्मनि जूं सॉसिस अनलिमिटेड। ऐं हिन पासे टिन फूड आहे, पूरो जो पूरो छत खां वठी हेठि ताईं सॼो टिन में जेके बि शयूं अचनि थियूं। विच कंपनी? हिते डिफरेंट स्पाइसिस आहिनि, इवन पैकेट वारा मसाला बि हिते अवेलेबल आहिनि। अलाए कहिड़ी न कहिड़ी कोई ग्रीन कंपनी आहे उन जा। वाह वाह, कॉफ़ी जी एॾी वैरायटी आहे जंहिंजी हद न आहे। ऐं मां त हैरान आहियां त अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेका हिते अवेलेबल न आहे। यानी नंढी नंढी पैकिंग में 5-5 रियाल में छा बुरो आहे? हिते सॼा कुशन्स, विहाणा, मैट्स, रग्स, अहिड़े टाइप जूं सभु शयूं। ऐं हिननि में मुंहिंजे ख़्याल में हा हे बि टेबल कवर ऐं मैट्स ऐं अहिड़े क़िस्म जी शयूं आहिनि सभु। किथे हुई? हे मूंखे इलाही प्यारा लॻा मैट्स, त इहे बि मां खणां थी। ट्रॉली न करे भरिजी वई आहे। मूंखे हिकिड़ो स्टूल बि खपे पियो, छो त मां घणो हेठि वेही न सघंदी आहियां। त घर त मूंखे नंढियूं कुर्सियूं हूंदियूं आहिनि, त इहो बि वरितो, इहो बि 5 रियाल में। हे नंढा नंढा ड्रिंक्स, 6 ड्रिंक हे 5 रियाल में। त हे मां पंहिंजे लाइ ऑरेंज वरिता आहिनि ऐं सुरण पंहिंजे लाइ लेमन वरिता आहिनि। फाइनली असां हितां निकिरूं था बाबा, वापसि लिफ्ट वटि अची वियासीं। ऐं एॾे सस्ते दुकान ते अचिजे, एॾियूं कम जी शयूं मिलनि ऐं माण्हू ख़ाली हथे त हितां नथो वञी सघे।
So, असां बि ख़ाली हथे नथा वञूं, असां बि माशाल्लाह सां ट्रॉली भरे था वञूं। एतिरी रश आहे जंहिंजी हद न आहे परे परे ताईं। सो असांखे बि लकीली हिकिड़ो काउंटर मिली वियो आहे त असां उते पंहिंजो हिसाब था करायूं। ऐं एतिरी रश इन मां ई अंदाज़ो कयो त केतिरियूं कम जूं शयूं हूंदियूं ऐं केतिरनि माण्हुनि जी ज़रूरत हितां पूरी थींदी हूंदी। माशाल्लाह, वाह वाह।